अचूं उन्हनि में नतीजा जेके आया उन्हनि में ख़ासि तौर ते जेके ॿ धड़े में रहिया जिन जिदोजहद कई उन्हनि खे सरसी रही आहे छा चवंदा ऐं जॾहिं त हुकूमत जा हेठा सरा जेके उमेदवार बि हुया नतीजनि बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? अलाह शुक्र आहे संद आसे आसे हिन जे शहर मां हिन जे पैसे जे जेका आहे चमक ऐं जेका हिन दफ़ा मोटरसाइकिलूं तमामु घणियूं हलियूं, पैसा तमामु घणा हलिया ऐं प्रेशर बि आहे, सभु कुझु आहे, पर अलाह जो शुक्र आहे नहरी निज़ाम खां वठी जॾहिं खां माण्हू सुजाग थिया आहिनि त हिन जे तिल्सम मां शहर खां ॿाहिरि पिया निकिरनि। मां त पोइ इलेक्शन में चयो त हिननि जे का अबाणी मिल्कियत कोन्हे जेके तव्हांखे ॾियनि पिया मोटरसाइकिलूं, इहे वठो ज़रूरु पर वोट ज़मीन जे हिसाब सां ॾियो। त शुक्र आहे सिंध जे जेको बिरादरी जेका पढ़ी लिखी बिरादरी आहे, वकील बिरादरी, उहा बाशौर आहे ऐं उन्हनि सही फ़ैसिलो कयो आहे। ऐं हाणे इहो साबित थो थिए त 18 वारी ऐं 24 वारी इलेक्शन फॉर्म 45 ऐं 47 वारी इलेक्शन हुई ऐं राति जो बैलेट पेपर उन्हनि खे मिली आहे। अहिड़े क़िस्म जी इलेक्शन थी त इनशाला जनरल इलेक्शन में बि इहो ई हशर थींदो इन जो जेको हाणे थियो। दिसंबर में का तब्दीली ईंदी वाकई का ॾिसो न, मां चयो सेप्टेम्बर में फ्रंटियर गवर्नमेंट चेंज थी वई, तब्दीली आहे। मां चयो पंजाब में जेको वाक़ियो थियो उहो बि तमामु वॾो वाक़ियो थी वियो। हाणे अञा 27 तरमीम वारी ॻाल्हि हले पई, अञा एक्सटेंशन वारी मामिलो जेको आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो उन ते क्लैरिटी कोन्हे त अञा कुझु 70% बाक़ी चवनि था त नोटिफिकेशन जी ज़रूरत आहे त एक्सटेंशन खपे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे ऐं उहा मामिलो जेको आहे उहो क्लियर कोन्हे। घणियूं शयूं क्लियर कोन्हनि जेके नवंबर डिसंबर में काफ़ी शयूं अञा वधीक अनफोल्ड थींदियूं ऐं काफ़ी कुझु थी सघे थो। मां इहा ॻाल्हि पई कई। सर पीपल्स पार्टी जे चूंडियल एमएलए जे घर मां धाड़ो लॻो, हिन महिल ताईं तोड़े जो उहो तक घर वज़ीर जो बि तक रहियो आहे ऐं हिन महिल ताईं उहे जवाबदार नथी गिरफ़्त थी सघिया आहिनि। छा चवंदो आहे हिन मामले ते? तोड़े जो गवर्नमेंट उन्हनि जी आहे। इहो त उहो ई बहितर जवाबु ॾेई सघंदा, पर जेके असां बि वियासीं, असां रवादारी जी मिसाल क़ाइमु कंदे असां वियासीं त बाबा सियासत खे अलॻि हुजणु खपे ऐं तालुकात अलॻि हुजणु खपनि। जेके पहिरां ईअं हूंदो हो, साईं वारा हिते वेठा आहिनि, असांजा वॾा ऐं साईं वारनि जा वॾा इलेक्शन हिक ॿिए जे ख़िलाफ़ बीहंदा हुआ, पर शिकार बि गॾु कंदा हुआ, गमी ख़ुशी में गॾु बि हूंदा हुआ। उहा रवादारी सिंध जी ऐं उहा सियासत सिंध जी मौजूदा पीपल्स पार्टी 2008 खां पोइ पूरी करे छॾी। त मां इन जे करे हली वियुसि त उहा रवादारी जेका सिंधी सियासत में हुजी उहा वरी बहाल करण जी कोशिशि कजे, उहे रस्म रिवाज बहाल करण जी कोशिशि कजे। पर उते घणनि पियो चओ त जेके माण्हू हुआ उहे प्रोफेशनल हुआ, ट्रेंड हुआ ऐं कमांडो टाइप ट्रेंड हुआ, त उनजी बिल्कुलु इंक्वायरी थियणु खपे त केरु आहे। मां पहिरां चयो आहे त केरु आहे, उन ते पहुचणु खपे। ट्रेन त घणियूं फोर्सिस आहिनि, कहिड़ी ट्रेन फोर्स हुई, रिटायर्ड फौजी बि ट्रेंड आहिनि, रिटायर्ड कमांडो बि ट्रेंड आहिनि, स्पेशल पुलिस फोर्स में बि कमांडो ट्रेंड आहिनि, पोइ कहिड़ा पोइ ज़ाहिर थियणु खपे। वॾो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। आख़िरी सवाल आहे पोइ हिते जेके 71 खां 80 जेके आहिनि हथियार फिटो था कनि धाड़ेल ऐं वरी पंहिंजे हिन ज़िले नौशेरोपुर में अहिड़े क़िस्म जी गैंग जेका आहे उहा कमु करे थी वञे, पोइ त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर नज़र ज़ाहिर थी सघे थी, चई सघिजे थो। तव्हांखे बहितर नज़र ईंदी हूंदी, पर मां त घणे वक़्त खां थो चवां सिंध जी सूरत हाल तमामु गमगीर आहे ऐं इहे जेके जिते 70 हथियार फिटा कया आहिनि, हिते हज़ारनि में धाड़ियल आहिनि, अहिड़ा हज़ारनि में। उहे रस्ता सेफ कोन्हनि, उहे रस्ता लोकल सरदारनि लाइ सेफ कोन्हनि खे, उहे बि राति जो निकिरी कोन था सघनि। इहा सूरत हाल आहे हुते। हिते शुक्र आहे अञा एॾी हालत ख़राबु कोन्हे थी आहे जो लोकल माण्हू कंहिं चङे जे घर में घिड़े। त इहे जेके आहे इहे ॿाहिरियां, हाणे किथां जा ॿाहिरियां, फ्रंटियर जा, पंजाब जा, कराची जा, उहा अञा ख़बर पवणी आहे।